दोस्तों केलो हिकु ज़ाइकेदार फल आहे जेको असां शौक़ सां बि खाईंदा आहियूं। केले बाबति केतिरियूं ई कहावतूं मशहूरु आहिनि। मसलन किन माण्हुनि जो चवणु आहे त अगरि माण्हू कमज़ोर हुजे त नेराने ॿ चारि केला खाए त उहो थुल्हो थी पवंदो। केले जी खल दवा तौरु पिणु इस्तेमालु थिए थी। चवनि था त जिन खे ख़ारिस थिए त केले जी खल उते माइटण सां ख़ारिस छॾे वेंदी आहे। केले जे फसल जी पोखाई कीअं थिए थी ऐं केलो मार्केट ताईं कीअं पहुचे थो, अचो त ॾिसूं त नौजवान ज़मींदार ज़हूरमंद पंवर केले जे फसल बाबति कहिड़ा थो वीचार वंडे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक़्तु असां मटियारी वेझो ॻोठ अब्दुल्ला पंवर में मौजूदु आहियूं। हिते केलनि जे फसल जे हवाले सां कई एकड़नि ते ही केले जो फसल मौजूदु आहे ऐं उन जे हवाले सां अचो त दोस्त खां पुछूं त केले जो फसल कीअं थिए थो ऐं हिन जो वापारु वणिज कहिड़े हिसाब सां थींदो आहे। भाऊ पहिरियां त तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो ऐं तव्हां इहो बि महिरबानी करे ॿुधायो त तव्हांजो पंहिंजो फसल ज़ाती तौर ते हिते केतिरनि एकड़नि ते मुश्तमिल आहे। असांजो पंहिंजो नालो ज़हूर अहमद आहे। जी असां पाण पंवर आहियूं ते अब्दुल्ला पंवर ॻोठ में रहूं था। जी ही केलो असां वटि आहे ठीके में। अच्छा, हा, ही केलो आहे पंहिंजो ई आहे मामे जो, पर हे असांखे हुन ॾिनो ठीके में निबेर में। केतिरनि एकड़नि ते? हा, ये 4 एकड़नि ते आहे केलो असां वटि। हा, 4 एकड़नि ते ही केलो आहे जेको फ़ी एकड़ 1.5 लख रुपया हिसाब सां ठीको खयों आहे। अच्छा, हा, त हिन मां जेको ही फ़ी एकड़ जे हिसाब सां या जरेब या वैसे ते अंदाज़न माना ॿुधायो त ॿूटा घणा लॻंदा आहिनि? हिन में ॿूटा इलाही लॻी वेंदा आहिनि। तक़रीबन ॿूटा हिन में लॻंदी थोड़ी जे हिसाब सां। हाणे एकड़ में 500 थोड़ी बि लॻे थी, 700 थोड़ी बि लॻे थी। हा, अहिड़े हिसाब सां थोड़ी लॻंदी। हिन जो ॿिज जेको ॿूटो तव्हां जेकर नओं अगरि कोई बि माण्हू जेको आहे पंहिंजी केले जो फसल पोखणु चाहे त उहो ॿिज पोखींदो ज़मीन में त उन मां ॿूटो निकिरंदो आहे या उहो ॿूटो ई त कंहिं ॿिए फसल वारे खां वठी उते पंहिंजे ज़मीन में ॿूटो पोखींदो? न, ॿिज कोन पोखींदो, हू ॿिए फसल वारे खां उहो वठी ईंदो ॿिज, पोइ उहो अची पंहिंजे ज़मीन में लॻाईंदो। त ॿिज हिकिड़ो दाणे वारो थींदो आहे, हिकिड़ो ॿूटे वारो थींदो आहे। ॿूटो वठंदो या दाणो वठंदो? ॿूटो वठंदो, दाणो कोन अच्छा, वठंदो। हा, त उहो ॿूटो जेकर नओं हिकिड़ो कोई बि माण्हू पोखे थो त उहो केतिरे टाइम खां पोइ उहो फसल जेको ॿूटो आहे उहो फर ॾींदो आहे? तक़रीबन उहो फर हली ॾींदो तयारु थी 15 खां 18 महीना लॻनि था। अच्छा, हा, 15 खां 18 महीना पोइ हू फर ॾियणु शुरू कंदो थोरो के थोरो। अच्छा, केलो जेको आहे उहो मार्केट में या ही जेको जेके ॿूटा आहिनि इहे अगरि हिकिड़ो दफ़ो फर तव्हां उन ॿूटे मां कढो था त उहो बाद में केतिरे टाइम खां पोइ वरी ॿीहर उहो फर ॾींदो? जॾहिं हिकिड़े ॿूटे हुनजो फर ॾेई छॾियो, हाणे वरी उनजो ॿचो हूंदो। अच्छा, हाणे उनजो ॿचो तयारु थींदो, उनजो ॿचो तयारु थींदो तक़रीबन 5 खां 7 महीना लॻंदा, वरी ॿचो थी वेंदो, वरी उहो फर ॾेई वेंदो। अच्छा, हा, त इन मां अंदाज़ो इहो ई थो लॻे त माना साल में हिकिड़ो दफ़ो ई हा, माना साल में हिकु दफ़ो माना फर ॾींदो। अच्छा, हा, ही जेको तव्हां मार्केट में किथे विकिरो कंदा हो केलो? हे असां त हितां असां खां त हिते ई वठी वेंदा आहिनि वापारी, अच्छा, पाण जी निबेर करे। जीअं 500 रुपया मण या 800 रुपया ही मणनि पहिरें खपंदो, पोइ हू ॿाहिरि एक्सपोर्ट कंदा आहिनि, ॿाहिरि मुल्क बि एक्सपोर्ट करे छॾींदा आहिनि। पोइ किथे बि हलियो वेंदो आहे, रावलपिंडी या मुल्तान या काबिल। फ़ी एकड़ ते अंदाज़न केतिरा मण जेको आहे इहो लहे थो पियो जेको केले जो मण कटी केतिरी? मण कटे ही लहे वञे थी जहिड़ो केले जो हिसाबु हूंदो। केलो सुठो हूंदो, को हल्को हूंदो, को 300 मण बि लही वेंदो, को 400 मण बि लही वेंदो। अच्छा, केले जी फसल जो तक़रीबन टाइम छा आहे? छो त हिन वक़्तु जॾहिं असां मौजूदु आहियूं, ही महीनो आहे जनवरी जो, अॼु 21 तारीख़ आहे, त असां जॾहिं फसल जो मुआइनो कयो आहे त हिन में फर न आहे, त इहो कॾहिं हिन में थींदो आहे ऐं लहंदो कहिड़े महीने में आहे? हाणे हिन जो फर वञी थींदो जेको 7 महीने में हिन जो माना फर लाहिणु शुरू कंदो, माना गुल लाहींदो। सही। ओ हली 9-10 महीने में सीज़न निकिरंदो, माना जेको फर लाहींदो, हिन जो फर 2 महीने में माना तयारु थी वेंदो। अच्छा, 7 महीने में शुरू थींदो, हा, वेंदे 10 महीने में लही वेंदो। 9 महीने में। 9 महीने में अक्टूबर हा, में जेको आहे तो तक़रीबन लही थो वञे त
अक्टूबर में न सितंबर में बल्कि न हुई त उन खां पोइ वरी इहो ईंदड़ ॿिए साल वरी जेको आहे उहो 6-7 महीने वरी ॿीहर पोइ फल ॾींदो। हा पोइ फल ॾींदो, पर बहरहाल माना 12 महीना थोरो थोरो पियो ई हलंदो। थोरो थोरो त हिन वक़्तु जेको असां मौजूदु आहियूं त हिन वक़्तु असांखे त तक़रीबन को 50 मां को 100 मां को हिकु ॿिनि में आहे माना फर्क़ु। हा ही ईअं हूंदो आहे, बहरहाल जे उन 9-10 महीने खां पोइ जीअं 11-12 महीने में जीअं फर ख़तमु थी वेंदो त पोइ हिन में फर थोरो हूंदो आहे। हींअर त सियारे वारो टाइम आहे, जनवरी वारो, हिन टाइम ते तक़रीबन फर घटि हूंदो आहे। वरी जीअं मार्च अप्रैल थी वियो, मार्च अप्रैल में वरी जेको थी वेंदो त गर्मी थी वेंदी, गर्मी जे मौसम में केले में वाधी हूंदी आहे। अच्छा, केले खे पाल बि थींदो आहे या हाणे हिन वक़्तु जीअं नाज़रीन तव्हां ॿुधायां कैमरामैन खे मां कयां त तव्हां थोरो कैमरा खे वेझो कयो त हीउ केलो जेको हिन वक़्तु नज़र अचे थो त हीउ केलो कचो आहे। अगरि असां हिकिड़ो केलो पटियूं ई अथऊं ऐं हीउ जेको आहे छिलियूं था त हे बिल्कुलु जेको आहे हिकिड़ी जीअं न पकी काठी थींदी आहे ईअं जेको आहे केलो नज़र अचे थो। त इहो ईअं ई केलो लहंदो आहे या हिते पची रास थी वेंदो पोइ तव्हां हिन केले खे? न, ही हिते पचंदो कोन्हे, ही तयारु कोन थींदो। बहरहाल ही डूंगर जेको आहे अञा हिन में कुझु टेम आहे। अच्छा, ही पंहिंजे हिसाब सां अञा फुल तयारु कोन थियो आहे, हिन में अञा 15 खां 20 ॾींहं लॻी वेंदा, अच्छा, पोइ ही फुल तयारु थी वेंदो। ही अहिड़ी हूंदो, हिते ई कटिजी वेंदो ही, अच्छा, पोइ ही ॿाहिरि वञी स्टोरनि में पचंदो। अच्छा ॿाहिरि पोइ स्टोर बि तव्हां पाण कंदा हो या उहे जेके वापारी आहिनि तव्हां खां वठी उहे स्टोर कंदा? न, जेके वापारी असां खां वठी वेंदा, असां ही अहिड़ो ई ॾींदासीं, पोइ स्टोर वञी उहे कंदा। अच्छा, हिते जेको हीउ केलो तव्हां जॾहिं कटाई करे पोइ हिते तव्हां कटनि में पैक करे मोकिलींदा हो या ईअं ई गाॾीअ में बसि रखी जेको आहे तो जीअं पटाटा आहिनि या ॿी का शइ आहे गोभी आहे ईअं रखंदा आहिनि गाॾियुनि में मोकिलींदा आहिनि? न, ईअं ई गाॾी में रखी छॾींदा आहिनि, या कंहिं शइ में कोन विझंदा आहिनि, या कटे में या पेतीअ में त कोन थींदो आहे। अच्छा, हा पोइ जेको आहे गाॾी जेको आहे उहो कांटो थींदी ऐं उन हिसाब सां मण कटी तव्हां? हा, गाॾी कांटे ते थींदी, पोइ जेतिरा मण थिया उन हिसाब सां हिसाब किताब। पोइ बाक़ी जेको कमु आहे वापारियुनि जो त उहे वापारी उनखे पाल कंदा ऐं उन खां पोइ खोखनि में पैक करे खपाईंदा? हा, उहो वापारनि जो कमु आहे, पोइ वापारनि जो कमु आहे, असां हुनखे ॾींदासीं, हू कांटो थींदो, पोइ असांजो ज़िमो ख़तमु आहे, पोइ वापारनि जे ज़िमे आहे, पोइ हू किथे बि मोकिलीनि किथे पाल कनि, उन सां असां ॿधल कोन्हे। अच्छा, इहो बि महिरबानी करे नाज़रीन खे ॿुधायो त हीउ केले जो जेको ॿूटो आहे त ही फॉर एग्ज़ाम्पल ही जेको आहे केले जो ॿूटो आहे, नाज़रीन खे ॾेखारींदा हलूं थोरो तव्हां ईअं थियो त हीउ जेको ॿूटो आहे हाणे अॼु जेकर हिन हे फ़सुलु ॾिनो आहे त हीउ सॼो ॿूटो हे हिकिड़ो ई जेको आहे मक़सदु आहे गोशो ॾिए थो या 2-3 गोशा ॾींदो आहे? न, हे हिकिड़ो ई ॾींदो बसि, हिन जे हे हिकिड़ो ॾिनो त हे हिते बसि ख़तमु थींदो, हे ॿियो न ॾींदो। हा नाज़रीन, जेको हर ॿूटो जेको बि आहे अवां ॾिसो था पिया त मतिलबु आहे त हिन जो चवणु इहो आहे त हे हिकिड़ो ई ॿूटो हिकु गोशो ॾींदो आहे जंहिंमें तक़रीबन जेको आहे जेको बि फर आयो ऐं हीउ जेको हेठि हीउ नज़र अचे थो पियो टुकड़ो त हिन मां छा आहे हिनखे को बीमारी लॻल आहे या को मतिलबु आहे की छा मसइलो आहे इहो ॿुधायो? न, हिन जी बीमारी न आहे, इहा हिन जी डूंगर जी हूंदी आहे, माना हिन में वाधी हूंदी आहे। अच्छा, हा, हे पोछड़ आहे हुनजो। त हीउ पुछड़ आहे माना हीउ गुल आहे तक़रीबन जेको हा, आहे उन खां पोइ त हीउ जेको ॿूटो आहे नाज़रीन खे मां ॿुधाईंदो हलां त हिन में फॉर एग्ज़ाम्पल हाणे हीउ जेको केले जी साइज़ आहे कुझु ॿी आहे वरी हिन जी ॿी साइज़ आहे त हे सभु पोइ अॻिते हली बराबरि साइज़ थी वेंदा या घटि वधि साइज़ थींदो आहे? ही बराबरि थी वेंदो। अच्छा, हा, जेॾी महिल ही पाण तयारु थींदो न डूंगर फुल तयारु थी वेंदो त ही बराबरि थी वेंदो। अच्छा, उन खां पोइ इहो बि अवां महिरबानी करे ॿुधायो त जॾहिं हिन गोशे जी कटाई थींदी त पोइ हिन जो छा थींदो? ही जॾहिं डूंगर कटिजी वेंदो त पोइ हिनखे अध मां वढे छॾिबो। अच्छा, हितां माना हिनखे बि वढे छॾींदो, हे कम जो न थियो पोइ ही पन जेकी आहिनि हेॾा सारा ऐं थोड़ जो छा थींदो? बसि पोइ हे अध मां वढिजी वेंदो त हे ख़तमु थी वेंदो। हिनखे काॾे कंदो हे बसि उछले छॾींदासीं, साड़े बाहि ॾेई छॾींदासीं। ठीकु आहे। ऐं थोड़ हे थोड़ बसि हिते हूंदो, पोइ हिन थोड़ जी जेका ताक़त आहे सो ही बचो आहे हुनजो पासे में भर में अच्छा, बचो हीउ बीठो जेको आहे। बचो बीठो आहे नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त हीउ जेकी बि जेके ॿूटा आहिनि त इन जो चवणु आहे भाऊ जो त ही साल में हे सॼो ॿूटो हिकु दफ़ो ई कारामंद साबित थींदो आहे ऐं हिन ॿूटे मां जॾहिं ही गोशो हिकिड़ो दफ़ो कटिबो केलनि जो त उन खां पोइ हिनखे ॿूटे खे बि ख़तमु करे छॾिबो ऐं हर ॿूटे में हिकिड़ो ॿचो पैदा थिए थो। इहो को कुदरती माना जेको आहे अमल आहे हिननि जे केलनि जे हिसाब सां त हीउ जेको थोड़ा मसइलनि हिन में हीउ ॿचो बीठो आहे हिन सां ऐं तव्हांखे ॾिसां त हीउ जेको ॿूटो आहे हिन सां गॾु हीउ ॿचो आहे त अहिड़े ई तरीक़े सां हिन जो जेको आहे जेको हिन पासे ॾो हिकिड़ो
बीठो आहे बच्चो कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾेखारींदो हले, मां जेको आहे हिनखे लोॾियां थो पियो, हीउ तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त हीउ बच्चो बीठो आहे। त हीउ जेको जेकॾहिं 2-3 ॾींहंनि खां पोइ हिनखे जेको गोशो कटिबो त हिनखे बि हितां कटे छॾींदा, उन खां पोइ हिन जो फंक्शन पूरो, ऐं उन खां पोइ हीउ जेको बच्चो हिन सां गॾु बीठो आहे इहो पंहिंजो वरी फर ॾींदो आहे, हिन जो फंक्शन शुरू थींदो। त वॾी महिरबानी भाऊ अव्हां जी, अव्हां जेको नाज़रीन खे हिन केलनि जे फ़सुल जे बारे में कुझु तफ़सीलात ॾिना, त हिन में को महिरबानी करे इहो बि तव्हां ॿुधायो त हिन में को भाण या यूरिया या कोई सिंधी भाण या प्लस में ॿी काई शइ हिन में बि को ख़र्चु कहिड़ो अचे थो पियो तव्हांखे? हा, हिन में ख़र्चु अची वेंदो आहे तक़रीबन साल में 3 खां 4 भाणा ॾेई वेंदा आहियूं। ऐं कहिड़ो क़िस्म जो भाण ॾींदा हा, आहियो? भाण हिन में ईंदो आहे DAP बि ईंदो आहे अच्छा ऐं 23 बि ईंदो आहे। अच्छा साल में 2 भाणा ईंदा आहिनि, हिकु चकर DAP आयो, ॿिए चकर 23 आयो। ऐं हिन में बि ॾिबो आहे 2 सालनि में भाण ॾिबो आहे माल जो। अच्छा माल जो भाण हिल साल ॾिनो अथऊं त वरी आईंदे साल कोन ॾींदासीं, वरी उन खां मथे साल वरी सिंधी भाण माल जो ॾिबो। एकड़ खे फी माल जो भाण 2 गाॾियूं ॾिबियूं आहिनि। अच्छा हुन में बाक़ी DAP यूरिया 2 बोरियूं फी डोज़ ॾिबो आहे, जेको डोज़ 3 4 महीना हलंदो आहे, जेको साल में हली 4 डोज़ 3 डोज़ ॾींदा आहियूं। अच्छा उहो पाणी बि माना पाणी ॾियण खां पाणी ॾेई पोइ भाण छटींदा हो, या भाण छटे पोइ पाणी ॾींदा हो, या पाणीअ जो हिसाबु अलॻि आहे ऐं भाण जो हिसाबु अलॻि आहे? न, पहिरीं भाण छटींदा आहियूं, उन जे मथां पाणी ॾींदा आहियूं। हा, माना हर दफ़े ईअं सम्झूं त जेकॾहिं तव्हां 3 दफ़ा भाण था छटियो त 3 दफ़ा ई पाणी ईंदो हूंदो साल में? न, पाणी हिनखे पंहिंजे हिसाब सां ईंदो, बाक़ी भाण जो हिसाबु भाण हिनखे ईंदो आहे 3 खां 4 महीने। जीअं ॾिस हिन में गुॾ कढाईसीं, दड़ कईसीं, जा लेवल कराईसीं, कमु थियो, उन हिसाब सां पोइ हुनखे भाण हाणे हींअर फेबरवरी में असां कमु कराईंदासीं, हिन जी दड़ थींदी, कटाई थींदी, हे सुकलपन जीअं हीउ कटिजी वेंदो, ख़तमु थी वेंदो, त पोइ वरी हिन जी दड़ थींदी, उन खां पोइ वरी हिनखे DAP ॾेई छॾिबो, त उन हिसाब सां हिनखे पाणी साल में केतिरा दफ़ा हिनखे अचे थो पियो फसल खे? पाणी हूअं त हींअर सियारे वारे टाइम में ईंदो आहे, तक़रीबन असां ॾींदा आहियूं 3 या 4 पाणी ॾींदा आहियूं सियारे वारा 3-4 महीना। बाक़ी गर्मीअ में तक़रीबन 8 ॾींहं। मतिलबु इहो आहे, मुंहिंजे पुछण जो मतिलबु इहो आहे त पाणी हिकु दफ़ो ई ॾेई वरी मसलन जीअं असां सारियुनि खे पाणी बीठो ई बीठो हूंदो आहे, सारीअ मां पाणी सुकंदो त सारी माना जेको आहे न थींदी आहे, त ईअं हिन में पाणी छो त हींअर जॾहिं नाज़रीन बीठा आहियूं त हिते जेका ज़मीन आहे उहा आलोड़ी ज़मीन आहे। हीअ तव्हांखे मां ॾेखारींदो हलां, कैमरामैन खे चवां त महिरबानी करे ॾिसो त हीअ आलेरी आहे, माना हिनखे ताज़ो को पाणी मिलियल आहे। त हिन में ईअं ई माना हीअ ज़मीन जेका आली रहंदी आहे 12 ई महीना, या हीअ सफ़ा सुकी बि वेंदी आहे? न, हीअ माना तक़रीबन विचोली ज़मीन हूंदी आहे, सफ़ा हिनखे सुकणु कोन ॾिबो, जे सफ़ा सुकी त पोइ फ़सुलु नुक़सानु थी वेंदो, फ़सुलु सुकी वेंदो। त पोइ एतिरी तइदाद में पाणी जेको आहे उहो हितां तव्हां कहिड़ो पाणी हिन ज़मीननि खे फ़सुल खे कहिड़ो पाणी ॾींदा आहियो? पाणी शाखनि वाहनि जो जेको पाणी हूंदो आहे, दरिया कहिड़ो हितां वाह गुज़रे थो पियो तव्हांजे वेझो? हैदराबाद ब्रांच जेको आहे उन जो पाणी असां वटि ईंदो आहे। त उन में वाह में माना 12 ई महीना पाणी हूंदो आहे? हा, तक़रीबन 12 ई महीना पाणी हलंदो आहे। जेकॾहिं पाणी हिते न हुजे, वाह सुकी वञे, त पोइ उन सूरत में? उन सूरत में असां वटि पंहिंजे ट्यूबवेल लॻल आहे, जे असीं पंहिंजी ट्यूबवेल वाहे भई असां हिकु बवारो कढी वेंदासीं। त इन मां इहो ज़ाहिर थिए थो त जेकॾहिं नहरी पाणी अचे थो वाहन जो तॾहिं बि ठीकु आहे, न आहे त माना बीके वग़ैरह जी सूरत में या ट्यूबवेल जी सूरत में अगरि हिनखे फ़सुल खे पाणी ॾिजे तॾहिं बि को नुक़सानु न आहे? न, ट्यूबवेल जे पाणीअ ते नुक़सानु आहे, जे बरहाल वाह जो पाणी हुजे त उहो वधीक आहे, पर हाणे बरहाल न हूंदो, खोट जे करे बि माण्हू 1-2 दफ़ो ॾेई सघे थो। जेकॾहिं नहरी पाणी हुजे ई न ऐं सिर्फ़ु ट्यूबवेल ऐं बीके जे पाणीअ ते हे फ़सुलु थींदो? न, उन ते कोन थींदो। ठीकु आहे, वॾी महिरबानी भाऊ, अव्हां पंहिंजो क़ीमती टाइम असांखे सचाई न्यूज़ खे ॾिनो ऐं नाज़रीन खे हिन फ़सुल जे बाबति मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी आगाही ॾिनी। वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी रहे। महिरबानी।